खेबड़लग गोठ जुमे शहोक ते ज़िले इंतजामिया के हुक्म ते पुलिस नफरी की चढ़ाई खिलाफ मेघवाड़ बरादरी जा माण्हू रोडन ते निकरी आया। एहतजाज कंदड़न की अगवानी वडेरो गुलाम मोहम्मद मंगणहार, सरदार आबिद फ़कीर मंगणहार, फेज़ अली मंगणहार, मोहम्मद इब्राहिम मंगणहार ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन्होंने चयो त असां 1983 खां वेठल आहियूं, जंहिंजी लिखत पिणु मौजूद आहे। बशीर कल्यार असांजे घरनि ते ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहे थो। कब्ज़ेदार 2011 जा कूड़ा ज़रई ज़मीन जा अतरादू कागज़ ठाराए पुलिस जी मदद सां बेघर करणु चाहे थो। ज़िले इंतजामिया 62 जी विंगार वहण ऐं ॻोठाणनि खे परेशान करण जो सिलसिलो बंदि न कयो त उन्हनि ख़िलाफ़ अदालतनि ऐं रोडनि ते एहतजाज कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची